खारिश जो इलाज कुरान मजीद में सूरत आहे हिकिड़ी जंहिंजे पढ़ण सां जिस्म ते खारिश एलर्जी ख़त्म थी वञे थी। अॼुकल्ह दुनिया जा हिकिड़ा डॉक्टरनि तबीबनि हकीमनि जेके लोशन वग़ैरह दवाऊं मलम वग़ैरह एलर्जी जो खारिश जो ॾींदा आहिनि, पर उन मां आर्ज़ी तौर फ़ाइदो थींदो आहे, वरी बि उहो जिस्म ते खारिश ॾंड एलर्जी वग़ैरह शुरू थी वेंदी आहे। त इंसान जो हिकिड़ो जिस्म आहे जंहिं मंझि इंसान खे दाणो या एलर्जी या ज़ख़म कंहिं बि जिस्म जे इंसानी जेके बि उज़व आहिनि, ॿाहूं आहिनि या मुंहुं आहे या छाती आहे या सथर आहिनि या टंगूं आहिनि, कंहिं बि इंसान जे जिस्म जे उज़वे ते अगरि एलर्जी आहे, अगरि ख़ारिश थिए थी, उनखे दाणो थिए थो, त उनखे खपे त ॾिसो हिकिड़ा दुनिया जा डॉक्टर हूंदा आहिनि जंहिंजे इलाज करण सां माण्हू खे फ़ाइदो थींदो आहे पर घटि थींदो आहे। पर क़ुरान मजीद उहो वाहिद आहे जंहिं मंझि सभु हिकमतूं अल्लाह पाक नाज़िल कयूं आहिनि। त क़ुरान मजीद जी 10 सिपारे में सूरत क़दर, इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़दर वमा अदराका मा लैलतुल क़दर, इन सूरत सॼी खे मुकम्मल सूरत खे पढ़णो आहे। इन जे अॻियां 2 दफ़ा दुरूद शरीफ़ पढ़ी करे पोइ इहा सूरत 7 मरतबा पाणी जे गिलास ते दम करणी आहे ऐं 7 मरतबा इहा सूरत इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़दर पढ़ी करे पोइ आख़िर में 2 दफ़ा दुरूद शरीफ़ पढ़ी करे त उन ई पाणी ते दम करे उहो पाणी पीए। सुबुह मां पढ़ी दम करे पिए ऐं शाम जो पढ़ी दम करे पिए त 7 ॾींहंनि ताईं इंशाअल्लाह जंहिं जिस्म जे उज़वे ते कंहिंखे एलर्जी हूंदी या ख़ारिश हूंदी, का बि तकलीफ़ हूंदी, फट हूंदो, ॾंड हूंदी, त अज़ खुद ख़त्म थी वेंदी। छो दुनिया वारनि जे हकीमनि तबीबनि ते को फ़ाइदो थिए या न थिए आर्ज़ी तौर ते, पर क़ुरान मजीद उहो अल्लाह जो वाहिद किताब आहे जे मंझि हर शफ़ा ई शफ़ा आहे ऐं शिफ़ा आहे मोमिननि जे लाइ। मोमिन ई क़ुरान मजीद में शिफ़ा हासिल कंदा आहिनि। त जेके माण्हू इहा सूरत करीमा या आयत करीमा सूरत पढ़ंदा उनखे एलर्जी न थींदी, ख़त्म थी वेंदी, बल्कि ज़िंदगी भर इहा शइ मिटिजी वेंदी। ईअं उज़वो थी वेंदो जे जिस्म जो ईअं उज़वो साफ़ आहे, ईअं उज़वो थी वेंदो। उहे जेके दाणा आहिनि या दाग आहिनि या ॾंडा या ख़ारिश थींदी इंसानु खणींदो आहे, जंहिंजे खणण में आर्ज़ी तौर ते हुनखे सुकून ईंदो आहे, पर पोयां हुनखे तकलीफ़ थींदी आहे, हुनजा फट निकिरंदा आहिनि, दाणा निकिरंदा आहिनि। त क़ुरान शरीफ़ इहा जेकी सूरत आहे उहो पढ़ी करे पाणी ते दम करे पीए, सुबुह मां पीए ऐं शाम जो नमाज़ खां बाद में पीए। 7 ॾींहं ताईं इंशाअल्लाह कंदा त हुन माण्हू खे फ़ाइदो थींदो। जंहिंखे बि एलर्जी हुजे, जेको बि हुजे त उहो अमल करे। त क़ुरान शरीफ़ ते अमल करण वारा माण्हू ई या कामयाबु आहिनि, यकीन वारा। छो क़ुरान शरीफ़ असांजे लाइ हिकिड़ो वॾो बहितरीनु किताब आहे, बहितरीनु क़ुरान मजीद आहे, असांजे प्यारे महबूब जे मथां नाज़िल थियो। असां मुस्लमान ई क़ुरान मजीद मां फ़ाइदो हासिल कंदासीं। छो त क़ुरान अलिफ लाम मीम खां वठी वन्नास ताईं सॼो मुकमल शफ़ा ई शफ़ा आहे। जंहिं आयत खे जंहिं मिसाल सां जंहिं मक़सद जे लाइ तव्हां पढ़ो त उन मक़सद में कामयाबी थींदी ऐं फ़ाइदो थींदो। त अल्लाह पाक खां दुआ आहे क़ुरान मजीद पढ़णु ऐं उन ई मज़ा फ़ाइदो हासिल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मां अल्लाह नाज़िल